बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम सुबह मेहरान में आऊं आहियां तव्हांजी मेज़बान ते मां नाज़रीन यकीनन जिथे बि हूंदो ख़ुशि हूंदो आबाद हूंदो ऐं ॿार जेको आहे मोकलूं पंहिंजी इलाही पुरजोश तरीक़े सां मल्हाए रहिया हूंदा। गर्मियूं बि आहिनि लेकिन गर्मियुनि जो बि जेको आहे ख़्यालु करणु घुरिजे। जेके गर्मी में ॿाहिरि न वञणु घुरिजे। अक्सर जेके तौर ते जेके असांजा भाइर हज़रात आहिनि, जेके नंढे नौजवान जेके असांजी नस्ल आहे, उहो ख़ासि तौर ते जेको आहे न गर्मी में वॾा वॾा टूर्स करण लाइ परे परे ताईं ॿियनि शहरनि ताईं वञनि था, लेकिन उन्हनि खे एहतियात बि करणु घुरिजे। पाण सां गॾु जेको आहे नींबू पाणी, लीमे जो जूस या ॿी बि अहिड़ी का शयूं जेके एहतियात तौर ते जीअं हीट स्ट्रोक वग़ैरह न थिए, मथे खे ढकणु घुरिजे। ऐं ख़ासि तौर ते जेके वार हिन मौसम में जेके बिल्कुलु ही लहाराए छॾनि था, त उहो उन्हनि जो तरीक़ो इलाही ग़लति आहे, क्योंकि उहो सिधी सिधी मथे में ई असांखे डायरेक्ट हीट लॻंदी आहे। इन जे करे इंसानु कैप वग़ैरह पाए ॿाहिरि निकिरे ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, जेको नंबर अनाउंस कंदो उहो स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02212102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। हिन प्रोग्राम सां ताउन खे सुहाण चए जेके वरिस्तनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामत मौजूदु आहिनि, 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं। त जल्दी कंदा भेजो कि दुकान तां सुहाण चांहि वठंदा ऐं 10 लख रुपए जा हक़दार थींदा। जीअं त नाज़रीन असांजे सुबुह मेहरान प्रोग्राम में यकीनन तव्हां ख़बर आहे त असांजा ख़ूबसूरत गेस्ट ईंदा आहिनि ऐं उन्हनि जी तजुर्बो, उन्हनि जी ज़िंदगी, उन्हनि जे प्रोफेशन जे बारे में जेको असांखे ख़बर पवंदी आहे त हुन पंहिंजी जेको ज़िंदगी जो मक़सदु आहे, उन्हनि जी जेकी लाइफ जी सक्सेस आहे, उहो कीअं अचीव कई। ऐं ख़ासि तौर ते उहो असां लाइ बि ख़ूबसूरत एॾा मैसेज बि असांखे डिलीवर कंदा वेंदा आहिनि गॾो गॾु। अॼु जा जेके असां वटि महिमान आहिनि, उहे शहदाद कोट सां उन्हनि जो तालुक़ु आहे। हिकु सोशल एक्टिविटीज़ आहिनि ऐं जीअं त नाज़रीन हू मेहरान यूनिवर्सिटी में असिस्टेंट प्रोफेसर बि रही चुका आहिनि। ऐं ख़ासि तौर ते त उन्हनि खे असांखे पाकिस्तान खे छॾे कैनेडा में रहनि था, सिंध खे छॾे उन्हनि खे 14 साल थी चुका आहिनि। अचो त नाज़रीन तव्हांजो उन्हनि सां तारुफ़ करायूं। अली मुमताज़ लांगो साहिबु, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम तरीम। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी एतिरो ख़ूबसूरत ऐं बहितरीनु तारुफ़ कराइण जे लाइ। त ऐं मां सभ खां पहिरीं त मेहरान टीवी जो तमामु घणो थोराइतो आहियां। ऐं उन में मां ॻाल्हाइण जे लाइ ऐं चवण जे लाइ त हज़ार शयूं आहिनि, पर एतिरो मां ज़रूरु चवंदुसि त दुनिया में कोई टीवी चैनल हुजे, अख़बार हुजे, को पॉलिटिकल मतिलबु का पार्टी हुजे, त उन जे लाइ सभ खां पहिरीं में पहिरीं इम्पॉर्टेंट शइ आहे त उनजी लीडरशिप, क़यादत, उनजो रहनुमा ऐं जेको लीडर हुजे उहो पढ़ियल ॻढ़ियल हुजे ऐं उन में इहो विज़न हुजे। ऐं ख़ासि तौर ते मेहरान टीवी जे हवाले सां मां ज़रूरु चवंदुसि त उनजो जेकॾहिं मालिक लीडर पढ़ियल आहे ऐं उन जेके वाक़ई सिंध सां दर्द आहे, मोहबत आहे, त इलाही उनजो फ़र्क़ु थो पए। उन सां जीअं त मां पाण ज़ाती तौर ते हिकिड़ो सिटी एंड रीजनल प्लानर आहियां, माना मुंहिंजी शहरी ऐं इलाइक़ाई रिथाबंदी में स्पेशलाइज़ेशन आहे। त मोराई साहिबु जेको आहे उन सां असांजो ईअं बि आहे त असां सिंध खां ॿाहिरि रही करे, जीअं तव्हां चयो सिंध खां ॿाहिरि रहनि था, त मां इहो मैसेज ॾींदो हलंदुसि सिंध खां ॿाहिरि जेके असां दोस्त रहूं था, जेकी बि जंहिंमें बि थोरी साञा आहे, सिंध असांजे दिलि में रहे थी। बिल्कुलु। पर सर आउं पहिरियों जेको स्टार्ट कंदमि तव्हांजी जेकी आहे सुबुह जे आगाज़ सां, असांजी कैनेडा जी सुबुह सां, ऐं ख़ासि तौर ते जेके असांजी सुबुह मेहरान में सुबुह थी आहे, उन सां पहिरियों असां स्टार्ट कंदासीं। कीअं रही? तमामु ज़बरदस्त रही। ऐं हीअ सुबुह मुंहिंजे लाइ त बहितरीनु इन जे लाइ बि आहे त हिन महिल जेकॾहिं मां कैनेडा हुजां त हुते राति हुजे हा। ऐं हर सुठे कम जे लाइ सुबुह जो थियणु तमामु ज़रूरी आहे। हा, मां अॼु सुबुह जेको आहे सो तमामु हिकिड़े मुख़्तसिर टाइम जे लाइ आयो आहियां, 5 साल खां बाद में आयो आहियां। पर जेतिरी दोस्तनि जी मोहबत आहे ऐं जेतिरो मिट माइटनि सां हिकिड़ी मोहबत रही ऐं जेको वेलकम रहियो, त मां सभिनी दोस्तनि जो थोराइतो आहियां। ऐं हिन इन जेको आहे सो सोशल स्टाइल जे करे या हुन तौर तरीक़नि जे करे सिंध खां ॿाहिरि रहणु, कैनेडा में बि भली कैनेडा मुल्क जे हिसाब सां एॾो वॾो मुल्क आहे, एरिया जे हिसाब सां, जो हुन में पाकिस्तान जहिड़ा मां जीअं त प्लानर आहियां, चवंदा आहिनि जाग्राफी जे हिसाब सां 50 मुल्क फिट थी वञनि, पर आबादी सिर्फ़ु 3.5 करोड़ आबादी आहे। पर उन ते बि कुंड कुर्च में किथे बि सिंधी रहंदड़ हुजनि त उनजो पाण में तमामु सुठो हिकिड़ो कनेक्शन आहे। त तमामु सुठो आगाज़ थियो आहे ऐं महिरबानी। हा, ऐं सर वाक़ई ॾाढी ख़ूबसूरत ॾाढी सुहिणी जेकी ॻाल्हि कई त जिथे बि असांजे जेके आहिनि मुल्क को ॿाहिरि कुंड कुर्च ते बि रहनि था सिंधी, उहो असां गॾु जुड़ियल आहिनि। पर सर तव्हांजी पंहिंजी जेके एजुकेशन खां स्टार्ट वरितासीं, त तव्हांजी जेके प्राइमरी एजुकेशन कीअं रही ऐं तव्हांजो एॾो स्ट्रगल, मेहरान यूनिवर्सिटी में फिर असिस्टेंट प्रोफेसर रहियो, उन खां पोइ तव्हांजो ॿाहिरि जो सफ़र, एजुकेशन जो सफ़र? तमामु ज़बरदस्त क़िस्म जो तव्हां सुवालु पुछियो आहे ऐं तव्हांजी महिरबानी सां हिन चैनल जे थ्रू
जेके बि दोस्त मूंखे ॿुधनि था मां इहो ज़रूरु चवंदुसि त सभ खां पहिरीं ऐं जेको आहे सो बुनियादी जेकी शइ आहे न उहा आहे महिनत तव्हां कहिड़े बि शोबे में कयो उहा ज़ाया कोन थी वञे। मुंहिंजो तालुक़ु सिंध जे शहर शहदादकोट सां जेको बिल्कुलु सिंध बलूचिस्तान बॉर्डर ते सिंध जो आख़िरी उतरादी शहर आहे ऐं उते बदकिस्मती सां तालीम जी ॻाल्हि कजे सिहत जी ॻाल्हि कजे न बल्कि हाणे पर जॾहिं मां पढ़ियुसि त सिंध सां जे करे कंपेयर कजे ॿियनि मुल्कनि सां अॻिते जीअं ॻाल्हियूं कंदासीं त उन ते ॻाल्हाईंदासीं हिन महिल बि तमामु पसमानदा आहे। पर जीअं मूं चयो त महिनत अहिड़ी शइ आहे जेकी ज़ाया कोन थी वञे। शुरू खां महिनत कई, प्राइमरी में मां पोज़ीशन होल्डर रहियुसि, पंहिंजे हाई स्कूल में मां पोज़ीशन होल्डर रहियुसि। उन में माहौल जो थोरो घणो असरु त हुयो पर पंहिंजे वालदेन जी दुआउनि सां ख़ासि तौर ते मुंहिंजी अमड़ मरहूमा शाह ख़ातून जेकी हुई उन मूंखे त इन शइ ते कंप्रोमाइज़ न कयो। उन चयो बाबा तूं पंहिंजी तालीम पूरी कर, उनजे लाइ जेको आहे जहिड़े बि हार्डशिप्स अचनि जेके बि तकलीफ़ूं अचनि उनजी परवाह तोखे नाहे करणी। छो त मां 9 दर्जे में हुयुसि त मुंहिंजो वालिद साहिब जी वफ़ात थी वई। उन खां मुंहिंजी वालदा हुई जंहिं मूंखे जेको आहे सो गाइड कयो। उन खां पोइ मूं कॉलेज में 5वीं में पोज़ीशन खई। पर तव्हां हिन सिस्टम खां वाक़ुफ़ु आहियो, हिते रहो था। मां 5 साल खां पोइ हिते आहियां ऐं 14 सालनि खां ॿाहिरि थो रहां। त जॾहिं यूनिवर्सिटी में दाख़िला जी ॻाल्हि आई त पढ़ाई में त माण्हू टॉप ते हुयो पर हितां जे सिस्टम सां बदकिस्मती सां मुंहिंजो उन टाइम में लाड़काणे जूं मेहराण यूनिवर्सिटी में 40 सीटूं हूंदियूं। हाणे शहदादकोट अलहदा डिस्ट्रिक्ट आहे, कंबर शहदादकोट। असांजो डोमिसाइल लाड़काणो शहर हूंदो, लाड़काणो डिस्ट्रिक्ट। त मुंहिंजो 40 नंबर जेको आहे सो 40 सीटूं हुयूं, आख़िरी नंबर मुंहिंजो हुयो। ऐं जॾहिं हिते मां आयुसि त मुंहिंजी दाख़िला थी सिटी एंड रीजनल प्लानिंग में। उन वक़्तु इन सिटी एंड रीजनल प्लानिंग जेको शहरी इलाइक़ाई रिथाबंदी ते हाणे बि मेहराण यूनिवर्सिटी में आहे, उनजी का बि पज़ीराई कोन हुई। ऐं सभु माण्हू चवंदा हुआ भई सिविल इंजीनियरिंग इलेक्ट्रिकल मैकेनिकल में पढ़िजे। पर पाण महिनत कईसीं, पंहिंजी होप खे जेको आहे सो पंहिंजे हथनि मां वञणु न ॾिनोसीं। पोइ मूं पंहिंजी मेहराण यूनिवर्सिटी में बि अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी महिनत सां गोल्ड मेडल अचीव कयो। ऐं उन गोल्ड मेडल जे बेसिस ते मूंखे मेहराण यूनिवर्सिटी में, छो त नओं डिपार्टमेंट हुयो, ऑफर कई वई त भई तव्हां हिते टीचिंग में इंट्रस्टेड आहियो। इन तरीक़े सां मूंखे उहा अपॉर्चुनिटी मिली ऐं पंहिंजी ज़िंदगी जा जवानी जा 13 साल मूं मेहराण यूनिवर्सिटी में शागिर्द जे हिसाब सां, पोइ उस्ताद जे हिसाब सां गुज़ारिया। ऐं ॼाम शोरे सां हिकिड़ी अजीब क़िस्म जी मोहबत ऐं कैफ़ियत हाणे बि आहे। मां राति जो बि अधु राति जो जेको आहे ॼाम शोरे में कुझु घड़ियूं गुज़ारियूं। त ॼाम शोरो उहो शहर हुयो जंहिं मूंखे डिग्री ॾिनी, जंहिं मूंखे नौकिरी ॾिनी, जंहिं मूंखे मुंहिंजी घरवारी मुंहिंजी वाइफ अमरता मेतलो जेकी उहा बि मूंखे उते मिली। त ॼाम शोरे जा तमामु वॾा अहसान आहिनि। उन खां पोइ 2006 खां पोइ मुंहिंजो जेको आहे सो मूं इमिग्रेट कयो स्किल्ड प्रोग्राम में। पोइ मां जेको आहे सो हलियो वियुसि कैनेडा। ऐं कैनेडा हलियो वियुसि मां। ऐं उते बि साॻी ॻाल्हि, जॾहिं मां उते लैंड कयो त हिकिड़ी सक्सेस स्टोरी आहे जेके माण्हू जेकॾहिं इंट्रस्ट आहिनि व्यूअर्स त ॿुधनि। बिल्कुलु बिल्कुलु, छो न व्यूअर्स इंट्रस्टेड हूंदा। तव्हांजी एतिरी सक्सेसफुल लाइफ, हिकिड़ो नौजवान जेको शहदादकोट सां तालुक़ु जेको था चओ था एजुकेशन सिस्टम जी त परे परे ताईं ॻाल्हि ई कोन्हे। उहो वञी हिकिड़ो असिस्टेंट प्रोफेसर थिए थो, वरी कैनेडा ते वञे थो, त यकीनन सां कैनेडा में जॾहिं पहुतासीं त सभ खां वधीक कैनेडा में हाणे बि माण्हू दोस्त सोचंदा आहिनि, काफ़ी जॻह ते इहा हक़ीक़त बि आहे त वेदर उतां जी ॾाढी हार्श आहे। हार्श माना सख़्तु वेदर आहे, सख़्तु थधि आहे उते। त जॾहिं मां उते लैंड कयो, इहा ॾाढी इंट्रस्टिंग स्टोरी आहे, तव्हांखे वणंदी। ऐं उते दोस्त सभु कोट कंदा आहिनि, खिलंदा आहिनि हिन महिल ताईं बि। जॾहिं मूं लैंड कयो त जीअं असांजो सिंधी कल्चर आहे, दोस्त पहुची विया एयरपोर्ट ते वठणु त बाबा नओं सिंधी आयो आहे, वेलकम अदा, वेलकम टू कैनेडा। त मां जॾहिं उते पहुतुसि, जंहिं शहर में मां रहां थो एडमिंटन में, अल्बर्टा, उहो वेस्टर्न प्रोविंस आहे कैनेडा जो। त सिंधी सकाफ़त जे हिसाब सां, महिमान नवाज़ी जे हिसाब सां उन्हनि मूंखे मानी खाराई करे कचहरी कईसीं। पोइ मूंखे चयोसीं तव्हां पंहिंजो भला तारुफ़ करायो, किथां आया आहियो? बाबा शहदादकोट खां। साईं छा कंदा हुआ? मां यूनिवर्सिटी में पढ़ाईंदो हुउसि। त कुझु दोस्त अहिड़ा हुया, उन्हनि चयो यार तूं कमाल कयो आहे, एॾी ज़बरदस्त क़िस्म जी नौकिरी छॾे हिते आयो आहे। 17 अरिड़हों ग्रेड हुयो शायदि मां जॾहिं वियो हुउसि त। ऐं हिते मूं चयो भई छा मसइलो आहे? हक़ीक़त दिलि जी पुछो त हरीम त मां ॾिनल ॾाढो हुयुसि। मां कॾहिं ज़िंदगी में इहे एॾा जबलनि जेॾा वॾा जेको आहे सो पहाड़ ॾिठा ई न हुया बर्फ़ जा। तव्हां एयरपोर्ट खां लहो, ॿिन्ही पासे ॾांहुं जेको आहे सो बर्फ़ ई बर्फ़। त मां त इनसाइड त ॾिनल हुयुसि, पर इंसान जी डिटर्मिनेशन हूंदी आहे न। ऐं तव्हां ख़ूबसूरती ॾिसंदा आहियो, इहा तव्हांजी मर्ज़ी आहे। जिस्म में जेकॾहिं को ज़ख़्म हूंदो त मख अची ज़ख़्म ते वेहंदी। इंसानु ख़ूबसूरत केॾो बि हुजे,
मां चवंदो आहियां माण्हू जेकॾहिं मखी थियणी आहे तव्हांखे त माखी जी मख थियो न, त कंहिं गुलाब ते वियो, तव्हां कुझु प्रोड्यूस कयो त उन मां घटि में घटि माण्हू मुस्तफ़ीद त थियनि न। माखी माण्हू खाइण जे लाइ इस्तेमालु थो करे। उते जो वियुसि त दोस्तनि ईअं इनफॉर्मल कचहरी में तंग करणु शुरू कयो। पोइ हिकिड़े दोस्त चयो यार तूं छो आयो आहे हिते? मां ॾिनल त ॾाढो हुयुसि। मां साईं हाणे जीअं बि आयासीं महिनत कंदासीं। मूं हुन दोस्त खे चयो साईं तव्हांखे केतिरो टाइम थियो आहे हिते? त हुन चयो साईं मूंखे त जेको आहे अलहमदिल्ला 5 साल थिया आहिनि। मां साईं तव्हां जेकॾहिं 5 सालनि में तव्हां हिते सर्वाइव करे विया आहियो, बची विया आहियो, तव्हां न मुआ आहियो, हालांकि मां 2 या 3 लांगा हूंदा या जेके पूरे कैनेडा में रहंदा हूंदा, ॿी ज़ात जा दोस्त पढ़ियल गढ़ियल कम्यूनिटीज़ मां जिन जो तालुक आहे इलाही आहिनि, भई जेकॾहिं तूं न मुआ त मां बि न मरंदुसि। ऐं अलहमदिल्ला 13 साल थी विया आहिनि मां हुते सर्वाइव कयो। ऐं पोइ त इहा हिकिड़ी स्टोरी आहे। पोइ हुते वञण सां ई ॿी पॉज़िटिविटी माना ख़ूब रोशन ख़्याली इहा हुई, दोस्तनि जो ख़्यालु हुयो त भई हिते पढ़णो पवंदो आहे, महिनत करणी पवंदी आहे, पोइ जॉब मिलंदी आहे। ऐं उहा बि हक़ीक़त आहे। पर मां वाहिद जेकी मुंहिंजी नॉलेज में माण्हू आहियां जेको पंहिंजी मेहरान यूनिवर्सिटी जी डिग्री ते हिन महिल पंहिंजी मां प्रोफेशनल जॉब थो कयां। त इहो मैसेज आहे मुंहिंजो ख़ासि तौर ते नौजवाननि जे लाइ, त माण्हू जेको आहे न पंहिंजे इरादनि में जेको आहे सो हिमालय जबल खां जेको आहे मथे हुजे, माण्हू जी उॾार मथे हुजे। हिकिड़ो मशहूरु कोटेशन आहे अंग्रेज़ी जो, त ऑलवेज़ शूट फॉर द स्टार्स, इफ इवन यू मिस यू विल लैंड इन गैलेक्सी। माना जेकर तव्हांखे को पंहिंजो मक़सदु रखिणो आहे त वॾो रखो, भली तव्हां सितारनि में जेको आहे सो फायर कयो, मिस कंदव न तव्हां जेके उते जंप हणो था मिस कंदव त बि तव्हां कंहिं कशा में रहंदव, त बि तव्हां हाइट ते हूंदव, हेठि न किरंदव। अलहमदिल्ला मूंखे पंहिंजे प्रोफेशन जी जॉब मिली वई ऐं मां उते गुज़िरियल 14 सालनि खां पब्लिक सेक्टर में जॉब थो कयां। अॻु में मां म्यूनिसिपल गवर्नमेंट में हूंदो हुउसि, हाणे मां जेको आहे सो प्रोविंशियल गवर्नमेंट में आहियां। जीअं हिते असां लोकल गवर्नमेंट जो इदारो चवंदा आहियूं, लोकल गवर्नमेंट जे इदारे में मां एज़ अ प्लैनिंग एडवाइज़र कमु कयां थो। इहो मुख़्तसिर हिकिड़ो मुंहिंजो सफ़र आहे, रहियो आहे ऐं इनशाला उहो जारी रहंदो। ऐं उते रहण खां पोइ सिंध सां मोहबत वधी आहे ऐं ख़्वाहिश आहे त माण्हू जंहिं ज़मीन मां जंहिं मिटीअ मां जनमु वरितो आहे, उन जनमु जंहिं मिटी मां वरितो आहे उनजे लाइ कुझु डिलीवर करे, गिव बैक करे, त उहो त हिकिड़ो मरण घड़ी ताईं हिकिड़ी ख़्वाहिश रहंदी ऐं अलाह कंदो त उहो सिलसिलो अॻिते रहंदो, जारी रहंदो। बिल्कुलु सर तव्हां जेके हाणे तव्हां ॿुधायो त तव्हां प्लानिंग एडवाइज़र आहियो, तव्हांजी फील्ड बि एॾी वाबस्तु आहे, त इन फील्ड खे ई तव्हां छो चूज़ कयो पंहिंजी? ॾाढो सुठो क्वेश्चन। ऐं उनजो मां जवाबु इहो ॾींदुसि त ख़ासि तौर ते माण्हू जॾहिं ट्रेंड थो थिए कंहिं बि फील्ड में त नंढे लाइ खां हिकिड़ा एम थो ठाहे त भई मूंखे डॉक्टर थियणो आहे, मूंखे इंजीनियर थियणो आहे। त मुंहिंजी त बुनियादी तौर ते शुरू खां हिकिड़ी ख़्वाहिश हुई त मां इंजीनियर थियां। पर जीअं मूं तव्हांखे ॿुधायो एडमिशन जे करे जिन दोस्तनि जूं बोर्ड्स में मार्क्स वधीक आयूं, जिन टॉप कयो उहो टॉप थिए, पंहिंजी चॉइस जी जेको आहे हुनखे फील्ड मिली, पाण वटि त उहो ऑप्शन ई कोन हो, जेको मिलियो सो बिस्मिल्लाह। त उन प्लानिंग में वञण खां पोइ उनखे मूं इन जे लाइ ई कंटिन्यू कयो तहरीम, त उन में उते तमामु घणो जेको आहे सो हिकिड़ो सम्झो पोटेंशियल माना अॻिते वधण जे लाइ इलाही जेको आहे सो मूंखे उहो प्रोफेशन सुठो लॻो। उहो इन जे लाइ त जेके सिटी एंड रीजनल प्लानर हूंदा आहिनि उन्हनि खे असुल में तव्हां सोशल साइंटिस्ट, सोशल इंजीनियर चई सघो था। उन्हनि जो कमु हूंदो आहे पूरे शहरनि जी रिथाबंदी करणु। हाणे जेकॾहिं मां उते प्लानर आहियां त मुंहिंजो कमु आहे सम्झो त हीउ शहर आहे, हिन टेबल जी साइज़ जो पूरो शहर आहे, उन में इंजीनियर जो कमु इहो आहे त उहो रोड रस्ता मां हुनखे ॿुधाईंदुसि त किथे ठाहिणा आहिनि। मेन रोड तव्हांजो भई 60 फुट जो हिकिड़ो हूंदो, उन खां पोइ उन में जेको कंहिं पाड़े मां नेबरहुड मां रोड थो अचे त उहो 20 फुटनि जो हूंदो। अहिड़े हिसाब सां इहा प्लानिंग हिकिड़ो प्लानर कंदो आहे, उनजो स्केल वॾो हूंदो आहे सोचण जो या कमु करण जो। असांजूं लैब्स, असांजा शहर, असांजा जेका ॻोठ हूंदा आहिनि, जीअं कंहिं डॉक्टर जी लैब हूंदी आहे, बाबा हिकिड़ी हॉस्पिटल में लैब ठहियल आहे, एज़ अ सोशल साइंटिस्ट, सोशल इंजीनियर असांजो पूरो शहरनि जी रिथाबंदी कंदा आहियूं। उन खां पोइ इंजीनियर उन में बिल्डिंग्स ठाहींदा आहिनि, बुनियाद असर कंदा आहिनि। त मूं चयो त जेकॾहिं अहिड़ी फील्ड जंहिंमें तव्हां बुनियाद रखो था ऐं वॾे स्केल ते सोचो था त पोइ उनखे कंटिन्यू कजे, उन जे लाइ कंटिन्यू कयो। अली मुमताज़ लांगा साहब, तव्हां हिकिड़ो ब्रेक वठी वेठा, पोइ इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, हिन प्रोग्राम सां ताउन कयो आहे सुभाणे चाहे जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि, 10 रुपए कोठी 10 लख रुपए ताईं। ईअं वठूं था नंढो सो ब्रेक, काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तामुन कयो सुरहान चाहे जेके रिश्तनि खे जोड़े थी ऐं असां सां हिकिड़ी कॉल मौजूद आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम जी, केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? मां अखलाक शाह पियो ॻाल्हायां, जामशुरे खां पियो ॻाल्हायां थी। जी जी जामशुर पिया ॻाल्हायो, कीअं आहियो? ख़ुशि ठीक ठाक? जामशुरे खां ॻाल्हायां पियो असल में। ऐं तव्हां वटि जेका शख़्सियत आहे न वेठी आहे माशाल्लाह, इहो मुमताज़ लांगा जेको आहे सो असांजो प्यारो दोस्त हुयो ऐं हिन वक़्तु हाणे कैनेडा में मुलाक़ात हिन सां असांजी न आहे, पर ॾिठो आहे त ॾाढी दिलि ख़ुशी थिए, हुन सां ॻाल्हायां पियो। जी जी ॿुधनि पिया, तव्हां बिल्कुलु ॻाल्हाए सघो पिया। हा हा अच्छा जी 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 तव्हां ॻाल्हायो, तव्हां ॿुधनि पिया तव्हांखे। तव्हां सलाम कंदा त तव्हांखे जवाबु ॾींदा। अस्सलाम वालेकुम। भाउ वालेकुम सलाम, माफ़ कजो मां नालो मिस थी वियो मूंखां। असां अखलाक शाह PIA मुनवर भुट्टे सां गॾु हूंदो, यादि आयो तव्हांखे? वाह वाह, मां त इहा हिकिड़ी ख़ूबसूरती एॾी आहे मुंहिंजा भाउ मिठा जो मूंखे हसन दर से यादि ईंदा आहिनि लफ़्ज़ त पूरी सिंध पिरीअ जो पाछो। मां हिन मुख़्तसिर दौरे ते आयो आहियां, जिते वियो आहियां हर शहर में को न को भाउ मिलिया। किथे आहियो भाउ हाणे तव्हां? असां मां जामशुर में हिन वक़्तु आहियां, पावर हाउस कॉलोनी में। तव्हांजो प्रोग्राम ॾिठो त मां फोन कयां। न लख लाइक़ महिरबानी भाउ, वॾी महिरबानी। बाक़ी जॉब PIA में अलहमदुलिल्लाह कराची। ज़बरदस्त। तव्हां असांजे दोस्तनि में हिकिड़ा ख़ूबसूरत दोस्त हूंदा, मूंखे यादि आहे बिल्कुलु। बिल्कुलु बिल्कुलु तव्हांखे ॾिठो त मां ॻाल्हायूं काफ़ी अर्सो थियो। लख लाइक़ भाउ, लख लाइक़। तव्हां ॾिसो इन्ही करे जेको आहे सुबुह मेहरान सां प्रोग्राम ॾिठो त तव्हांखे जेको पंहिंजो फ्रेंड मिली वियो। चदर ऐं कीअं पई लॻे कचहरी तव्हांखे? माशाल्लाह तमामु कचहरियूं थियल आहिनि दोस्त सां गॾु, ॾाढियूं सुठियूं कचहरियूं ऐं ख़ुशि मिज़ाज हूंदो। हिन वक़्तु बि माशाल्लाह उहो ई आहे असांजो दोस्त। ठीकु आहे ठीकु आहे, वॾी वॾी महिरबानी, ॾाढो सुठो। कलाक घणो टाइम थियो पाण खे न मिलिया आहियूं भाउ? सर ड्रॉप थी वई कॉल। सर कीअं लॻो ॾिसो फ्रेंड्स लाइव तव्हांखे ॾिसी करे? मां पंहिंजी ज़िंदगी जो तहरीम जेको अचीवमेंट आहे न, जेको माना तव्हां मूंखां जेके पुछो आहे वॾे में वॾो अचीवमेंट मुंहिंजो इहो आहे त मुंहिंजा दोस्त जेके आहिनि न, मुंहिंजो हिकिड़ो असासो आहिनि ऐं मौला अली जो कोल आहे त सभ खां वधीक अमीर माण्हू उहो आहे जंहिंजा वधि में वधि सुठा दोस्त आहिनि। हाणे मां हिते जामशोर में रहियल आहियां, मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो भाउ आहे मुनवर भुट्टो। उन सां जेकॾहिं मां नवाब शाह ईंदुसि त उते मुंहिंजो दोस्त आहे, मुंहिंजो भाउ आहे मुजावर अब्बास। जेकॾहिं मां कराची में रहियो पियो आहियां त उते मुंहिंजा त इलाही दोस्त आहिनि, बल्कि मुंहिंजे ॻोठ खां गॾिजी मूंसां आयो आहे मुंहिंजो दोस्त अहमद यार काड़ो। ऐं जेको आहे सो मुंहिंजो दोस्त, हुनखे ख़बर पई पर हुनखे वीचारे खे इहा ख़बर कोन हुई। ऑनेस्टली पुछो त मूंखे बि ख़बर न हुई त तव्हांजो वाहिद सिंधी चैनल आहे जंहिंजो स्टूडियो हैदराबाद में आहे। हू वीचारो अॼु कराची पहुतो आहे, इख़लाक पावर। मूं चयो भई तूं हाणे हुते वेट कर, मां हितां मोटां थो मिलां थो। अॼु मां सुबुह तव्हांजे हिन प्रोग्राम खां अॻु में भॼंदे भॼंदे अची पंहिंजे भाउरनि जहिड़े दोस्त, मुंहिंजे उस्ताद, ख़ूबसूरत माण्हू साईं पीर हफ़ीज़ जान सरहंदी सां मिली आयो आहियां। ऐं मतिलबु कराची में तारिक अबड़ो हुजे, शहदादकोट शहर में उबैदुल्लाह मक्सी, अब्दुल हक बरोही, मां केतिरा नाला खणां। जाणी इख़लाक शाह सां मूंखे जेकी मुलाक़ात थींदे मूंखे लॻे थो 20 साल खां वधीक थी विया। हुन नालो खयों मुंहिंजे पिक्चर हुनजी जेको आहे मुंहिंजे अखियुनि में घुमी आई त माना। ऐं उते बि मुंहिंजी जेको आहे सो तव्हां कंहिंखां बि माण्हुनि खां पुछंदव त कहिड़े बि हाल में फ़क़ीरी हाल में पंहिंजी बैठक उताक आबाद आहे, जेके बि दोस्त ईंदा आहिनि, छो त मूंखे माण्हुनि खां एनर्जी मिलंदी आहे। कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके क्रिएटिव हूंदा आहिनि, अकेला हूंदा आहिनि, किताब लिखंदा आहिनि, शाइरियूं कंदा आहिनि। पाण त न शाइर थी सघियासीं न अदीब ऐं पंहिंजो कासो, छो त हिकिड़ी पंहिंजी फैमिली लाइफ गुज़ारण बि वॾो जहाद जो कमु आहे न। पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾियणु, फैमिली गुज़ारणु, त पंहिंजो वॾे में वॾो मतिलबु इहो आहे दोस्तनि सां मुलाक़ातियूं, कचहरियूं। हा, वॾी महिरबानी, मां तव्हांजो इंतिहाई थोराइतो आहियां। मुंहिंजो 20 साल पुराणो दोस्त मूंखे। सर इहा तव्हांजी महिनत आहे, इहा तव्हांजी एजुकेशन आहे, जेको तव्हां हिते वेठा हुओ असां गॾु। तव्हांखे तव्हांजा फ्रेंड्स जेके तव्हांजा दोस्त आहिनि, ॾिसो तव्हांखे ॾिसी करे उन्हनि खे बि ख़ुशी महसूसु थींदी हूंदी ऐं प्राउड बि महसूसु कंदा हूंदा। सर ॻाल्हि अचे पई वरी फेरी गिरी एजुकेशन ते, ॾिसो तालीमी हर शइ आहे। तव्हांखे तालीम मिली हिकिड़े शहदादकोट खां, तव्हां निकिरी हर शइ, तव्हां मंज़िल माणी, तव्हां सक्सेसफुल लाइफ कई। पर जेको आहे तव्हां सर हिन एजुकेशन ख़ासि हो त हींअर जी जेकी एजुकेशन आहे तव्हांखे ख़ासि त असांजे सिंध जी, उन लाइ छा चवंदो? उनजे लाइ मां एतिरो ज़रूरु चवंदो हलंदुसि त हीउ जेको आहे न साइंटिफिक दौरु आहे। हीउ जेको आहे उहो दौरु आहे जिते डंडे जी जॻह ॾाह पे विलारी आहे। हीउ उहो दौरु आहे
जंहिंमें माज़रत सां माना मां कंहिं दोस्तनि जी दिलि आज़ारी नथो कयां, सिंध सां मुंहिंजी ख़ासि मोहबत आहे, धरती त माउ हूंदी आहे, पर मां जेको 13-14 साल खां पोइ वापसि आयो आहियां त न सिर्फ़ु तालीम पर हर फील्ड में हालतूं अॻे खां बदतर थियूं आहिनि ऐं उन में सभिनी माण्हुनि खे गॾिजी करे महिनत करणी पवंदी ऐं सभिनी माण्हुनि खे ड्रॉप बाय ड्रॉप बिकम्स अ सी करिणो पवंदो। त तंहिंजे करे मां इन शइ खां ज़रूरु उनजी दावा न कंदुसि त हिन महिल, छो जो मूं वटि अंग अखर न आहिनि। जंहिं मुल्कनि में असां रहंदा आहियूं उते का बि ॻाल्हि करण खां अॻु में हिकिड़ा अंग अखर अॻियां रखिबा आहिनि, स्टेटिस्टिक्स रखबी आहे त भई अॻु में असांजे स्कूल में केतिरा ॿार पढ़ंदा हुआ ऐं केतिरा ॿार यूनिवर्सिटी ताईं पहुचंदा हुआ, केतिरा ॿार हाई स्कूल ताईं पहुचंदा हुआ। असांजे मुल्कनि में सॼी डेटा रखी वेंदी आहे एवरी ईयर। त उनजे हिसाब सां मां का दावा न कंदुसि जंहिंजे लाइ मूंखे जेको आहे सो रिग्रेट थिए तयारी त मूं, पर जेको मूं पंहिंजो जनरल ऑब्ज़र्वेशन कयो आहे, घुमियो आहियां, अॼु बि मां हितां तव्हांजे इंस्टीट्यूट खां निकिरी वेंदुसि त जेके बि पंहिंजा रेस्पेक्टेबल इदारा आहिनि उनजा वाइस चांसलर्स तमामु सुठा दोस्त आहिनि, छो जो मां जॾहिं पढ़ाईंदो हुउसि त उहे बि पढ़ाईंदा हुया। हाणे अलहमदिल्ला 13-14 सालनि खां पोइ उहो बहिराण यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर डॉक्टर उकेली हुजे या सिंध यूनिवर्सिटी जो मुरफत साहिबु हुजे या जेको आहे सो टंडे जाम में को सेराई साहिबु आहे, असांजो दोस्त हूंदो आहे, असिस्टेंट प्रोफेसर हूंदो साईं बि हुते। त मां जॾहिं दोस्तनि खां हिते कचहरियूं कयूं त हुननि ॿुधायो त सभु माशाअल्लाह काफ़ी हाईएस्ट पोज़ीशन ते वेठा आहिनि। जेकॾहिं अहिड़ियूं मुलाक़ातूं थियनि थियूं ऐं फीडबैक मिले थो त मां वधीक तव्हांजे सुवाल जो जवाबु ॾेई सघां, पर मां जनरल ऑब्ज़र्वेशन जेकी पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे ऐं जेको ॿारनि खे ॾिसां थो त हालत ॾाढी ख़राबु आहे। उन जो ई सबबु आहे त जॾहिं मां उतां कंटिन्यू कंदुसि तरीम, त जॾहिं मां उते पहुतुसि त पंहिंजो सिलसिलो त इहो दोस्ती यारो हुयो। दोस्त गॾु गॾु बाबा किथे आहिनि, ठीकु आहे अंग्रेज़नि में रहूं था पर सिंध खां ॿाहिरि पंहिंजी सिंध ठाहियूं था ऐं दर्द रखूं था। जॾहिं बि दुनिया में जिते बि इंसानु पैदा थिए थो धरती सां हिकिड़ी अटैचमेंट थिए थी ऐं सिंधी माण्हुनि जे लाइ मां ख़ासि चवंदो हलंदुसि, ईअं न आहे त मां को बाइस आहियां, पाण सिंधी आहियां। असांजी जे ख़मीर में इहा हिकिड़ी ॻाल्हि शामिलु आहे त असां वी आर द सन्स ऑफ सॉइल, असां धरती जा पुट आहियूं। उन जो ई सबबु आहे त 3 साल कैनेडा में रहण खां पोइ असां कैनेडियन आहियूं। असां हुते इहा कॾहिं बि दावा न कई आहे त बाबा वी आर नॉट कैनेडियंस, छो त असांजे ख़मीर में इहो आहे त जिते धरती में माण्हू रहे थो, जंहिं धरती जो खाए थो, जंहिं धरती जो पाए थो, उन धरती जो बि असां ते पूरो हक़ु आहे। बदकिस्मती जी ॻाल्हि आहे, कुझु इलाइक़ा कुझु जॻहियुनि ते माण्हू इन शइ में हेज़िटेट था कनि। मां चवंदो आहियां जीअं ॿोली आहे, कंहिं माण्हू खे हिकिड़ी ॿोली थी अचे पर मूंखां उहो वधीक माण्हू सुठो आहे जंहिंखे 10 ॿोलियूं थियूं अचनि न, इहो त हिकिड़ो ॾांहुं आहे न। त उन में त माण्हू खे सिखनि, असांजे मुल्कनि में माण्हू ॿोलियूं सिखंदा आहिनि वधीक। भई मूंखे स्पेन विज़िट करिणो आहे, लेट मी लर्न स्पेनिश। त उन सिलसिले में ई जॾहिं मां उते वियुसि त बजाए कंहिं पॉलिटिकल या ॿिया कंहिं एफिलिएशन जे, सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, सिंध खां ॿाहिरि सिंधियुनि जी वॾे में वॾी डायस्पोरा ऑर्गेनाइज़ेशन आहे। उनखे मूं जेको आहे ॾिठो दोस्त जेके नॉन पॉलिटिकल नॉन रिलीजियस बेसिस ते सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कल्चरल एक्टिविटीज़, पंहिंजी ॿोली खे पंहिंजे कल्चर खे प्रोमोट करण जे लाइ ऐं ख़ासि तौर ते जेकी शइ मूंखे अट्रैक्ट कयो त गिव बैक करण जे लाइ। त बाबा जंहिं धरती मां असां आया आहियूं, हाणे अलाह साईं असांखे एतिरो साहिब हैसियत ठाहियो आहे, जेकॾहिं कजे कमु त को नोबल काज़ कजे न, अहिड़ो कमु कजे जंहिंजे लाइ जेको आहे सो ख़ासि तौर ते कम्यूनिटी खे फ़ाइदो थिए। त उन में मोस्ट लाइकली माना मेजॉरिटी घणाई दोस्तनि जी, मां सिंधी लफ़्ज़ इस्तेमालु थो कयां त मथां घणाई दोस्तनि जी असां इन ॻाल्हि ते एग्री आहियूं त सिंध में तालीम जे मैदान में, सिहत जे मैदान में तमामु घणे कमु करण जी ज़रूरत आहे। तंहिंजे करे असां उन प्लेटफॉर्म जे बेसिस ते हर साल उहो IBS सखर हुजे या सिंध यूनिवर्सिटी हुजे, डॉक्टर नबी बख्श प्रोग्राम में PhD सिंध माण्हू जो करणु थो चाहे उन जी स्कॉलरशिप हुजे, या मेहराण यूनिवर्सिटी में ॿार जेके अचनि था जेके मुस्तहिक आहिनि, जे ग़रीब फैमिलीज़ आहिनि उनखे स्कॉलरशिप ॾींदा आहियूं। त तालीम जे हवाले सां इहो कमु कयूं था। हा अलीम तां साहब हिकिड़ी कॉल अची वेठा, जी कॉल आहे पर खां। बिल्कुलु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। अजी सुबुह मेहरान में तव्हांखे तव्हांजे महिमाननि खे हुन सां गॾु ईद मुबारकूं बि तव्हांखे चऊं। ईद जा काफ़ी ॾींहं गुज़री विया आहिनि पर पोइ बि माना शामिल न आहियूं छा, त तव्हांखे ईद मुबारक। ख़ैर मुबारक अटवा साहब, कीअं आहियो? सऊदी अरब जी मौसम कीअं आहे ऐं कीअं गुज़री तव्हांजी ईद? अल्लाह जा करम थिया, वॾी रहमत थी, वॾियूं बरसातियूं, इहे रोज़ा रखियासीं, नमाज़ूं पढ़ियूं थिए, दुआऊं घुरियूं थिए पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे इलाइक़े जे लाइ। ॾाढो मज़ो आयो। ख़ैर जो रमज़ान गुज़रियो,
मौसम जेकी आहे वरी रमज़ान खां पोइ अञा गर्मी वधीक शुरू थी आहे। अच्छा, ऐं छा चवणु चाहींदव असांजे महिमाननि लाइ? अॼु तव्हांजो प्रोग्राम हमेशह जेको आहे एजुकेशन ते हूंदो आहे, तव्हां एक्सपर्ट खे जेको आहे घुराईंदा आहियो महिमाननि खे, उहे ॿुधंदा आहियूं गुफ़्तगू। पर हाणे साईं खां मां इहो पुछंदुसि त साईं हाणे इहो जेके महिनत कनि था उन्हनि जे मेरिट जी लताड़ थी थिए, वरी इहे मार्कूं बि पैसनि ते थियूं खपनि, वरी नौकरियूं बि जेके आहिनि मेरिट ते नथियूं ॾियूं वञनि, केॾो ज़ुल्म आहे, केॾी नाजाइज़ी आहे। जीअं असां परदेस ते जिहाद करे पंहिंजे बचनि खे पढ़ायूं था, पंहिंजे बचनि खे चऊं था त आला मनसब ते पहुचनि, पर पोइ अलाए हिकिड़ा ख़ुशामदी आहिनि जेके उन्हनि खे जेके काश अचे कोन थी, उन्हनि खे जेको सिलेक्ट थो कयो वञे ऐं जेके जिन जो हक़ आहे उन्हनि जो हक़ मारे थो वञे। जी ठीकु आहे, वॾी वॾी महिरबानी। जवाबु वठूं था अली मुमताज़ लांगा साहब खां। जी सर, छा चवणु चाहींदव उन्हनि खे? साईं जो नालो छा? कचबर साहब, सऊदी अरब को कॉल कई। भाउ कटबर साहब, वॾी महिरबानी, लख लाइक़ तव्हांखे बि ईद जूं वाधायूं। ऐं तव्हांजो सुवालु तव्हांजो ज़बरदस्त पुछियो आहे भाउ। पाण उन ई जेकी जंहिं सिचुएशन मां तव्हां गुज़रो पिया उन मां गुज़री चुका आहियूं। चवंदा आहिनि त हंधु उहो ई सड़ंदो आहे जिते बाहि ॿरे, त तव्हां सां बिल्कुलु एग्री था कयूं। ऐं छा कजे, चवंदा आहिनि त लतीफ़ साईं शेर आहे त जे हा से ते हा मारू मूं मञिया। बाक़ी बिल्कुलु जेको माण्हू महिनत करे थो, जेको माण्हू जेको आहे सो लाइक़ु आहे, बदकिस्मती सां उनजी जॻह नालाइक़ विराए थो वेहे। ऐं उनजे करे मुंहिंजी जीअं त फील्ड ई शहरी रिथाबंदी जी आहे, त मां माण्हुनि खे मायूस नथो करणु चाहियां भाउ, पर मां एतिरो ज़रूरु चवंदुसि त हीअ हिकिड़ी ज़िंदगी इंसान जी जेकी माना एवरेज माण्हू जी लाइफ आहे न, ठीकु आहे जेकॾहिं को माण्हू पंहिंजी हेल्थ जो ख़्यालु थो करे, वर्ज़िश थो करे, 70-80 साल जीअंदो, त हू जंहिं मुल्क में मां रहां थो उहो मुल्क मुंहिंजे माना फ़लसफ़े जे हिसाब में, ईअं न मां बहस करणु नथो चाहियां हिन ॻाल्हि ते, घटि में घटि 400 साल एडवांस आहे ऐं असां 400 साल पोइ ते आहियूं। उनजो रीज़न इहो आहे त मां हिकिड़ो जीअं त मुंहिंजी फील्ड, मुंहिंजी तरबियत जेकी थियल आहे, मां ट्रेंड हिकिड़ो प्लानर आहियां, त असां ऑब्ज़र्वेशन्स ते ऐं हक़ीक़तुनि ते ॻाल्हियूं कंदा आहियूं। त जॾहिं मां लैंड कयो कराची में, त मुंहिंजो इहो हुयो त भई ईद जेको आहे सो वञी दोस्तनि सां कबी। मां जामशोरे डिस्ट्रिक्ट में आयुसि जिते गाॾी मां ॿाहिरि ॿांह कढण सां माण्हू 5 मिंट बि जेको आहे सो बर्दाश्त न पियो करे हीट। उते औरतियूं वीचारियूं मथे ते काठियूं खणी वीचारियूं जामशोरे में रोड जे किनारे ते मूंखे नज़र आयूं। त उतां खां मूं इहो ओपिनियन डेवलप कयो त उहा सोसाइटी जिते मां रहां थो, जिते हाणे माण्हू स्पेस में, साइबर स्पेस में प्लानिंग था कयूं असां हुते, त बाबा जेको आहे सो स्पेस में माना हवा में रस्ता कीअं ठाहिजनि। अॻु में त जहाज़नि जे लाइ हुया न, हाणे गाॾियुनि जे लाइ बि ठाहियूं। त फ्लाइंग कार्स जेकॾहिं फ्यूचर में अचनि त उन्हनि जे लाइ हवा में जहाज़ में कीअं। त 1800 सदी में सिंध में जेको आहे सो 18वीं सदी में थी रहे हिन महिल ताईं बि उन जे लाइ त 18वीं सदी में माण्हुनि गॾनि घोड़नि तां लही करे काठ जो व्हील ईजाद कयो। उन काठ जे व्हील ते उन खां पोइ 19वीं सदी जॾहिं थी, मां छो त जीअं प्लानिंग जो माण्हू आहियां, त माण्हुनि लोह जो व्हील ईजाद कयो जंहिंखे असां रेलवेज़ था चऊं। 19th century इज़ नोन एज़ द सेंचुरी ऑफ रेलवेज़। कुझु पढ़ियल गढ़ियल नौजवान आहिनि त उन्हनि खे मां रेफरेंस थो ॾियां। 20वीं सदी थी त इंसान सोचियो त सिर्फ़ु इन लोहनि ट्रैक्स ते असां छो हलूं, उन्हनि मोटरवेज़ ठाहिया। टायर जो ज़मानो आयो जंहिंमें असां उहा मोटर साइकिल हुजे या का वॾी गाॾी हुजे, बस हुजे, माण्हू हर जॻह ते रोडनि ते सफ़र थो करे। हाणे 21वीं सदी आहे त अहिड़े ई हिसाब सां भाउ करप्शन जे हिसाब सां बि ईअं न आहे त हू को परफेक्ट सोसाइटियूं हुयूं। उन्हनि ॾाढी महिनत कई आहे। उनजे लाइ शॉर्ट ऐं स्वीट आंसर इहो आहे भाउ त असां सभिनी खे गॾिजी करे हिकिड़ो माइंड सेट करिणो पवंदो। असां सभिनी खे हक़ जो नारो हणणो पवंदो। इहा वाक़ई तमामु वॾी ज़्यादती आहे त जेके मुस्तहिक ॿार आहिनि उन्हनि जो उन्हनि जी जॻह ते हिकिड़ा नाअहल माण्हू ग़लति रांग मीन्स जे थ्रू अची था वञनि। उनजो ई सबबु आहे त असां जीअं मेहरान यूनिवर्सिटी में स्कॉलरशिप था ॾियूं, चाहियूं था त की मुस्तहिक ॿार जेके टैलेंटेड ॿार आहिनि उहे अॻिते वधनि। त साईं जी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे ऐं बिल्कुलु सम्झो त असांजी दिलि जी साईं ॻाल्हि कई आहे। सही, ज़बरदस्त। सर अली मुमताज़ लांगा साहब, हिकिड़ो ब्रेक वठंदासीं, शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं। नाज़रीन, हिन प्रोग्राम सां ताबुन कया सुरहाइण चाहे जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी, जंहिंजे हर पैक में कैश इनामात मौजूदु आहिनि। कारे न वञो, सां गॾु रहिजो।
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम जो ताबुन कयो सुरहान चाहे जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221028555 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा त जीअं त नाज़रीन असां सां गॾु अली मुमताज़ लांघा साहब मौजूदु आहिनि पंहिंजी एजुकेशन ऐं पंहिंजी सक्सेस लाइफ जी हर ॻाल्हि स्टेप बाय स्टेप असांखे अचीवमेंट हिकिड़ो लेसन बि असांखे मोरल मिले थो त असांखे पंहिंजी लाइफ में स्ट्रगल कीअं करणु घुरिजे पर हलूं था अञा बि एजुकेशन सां सर वाबस्ता काफ़ी सारियूं खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि तव्हांखां पुछण जे लाइ जीअं त तव्हां सोशल एक्टिविटीज़ बि आहियो तव्हां इंडस एजुकेशन फाउंडेशन जे बारे में छा ॿुधाइणु चाहींदोसि तव्हांजो हिकिड़ो प्रोजेक्ट हा न ॾाढो सुठो सुवालु उन में ईअं थियो त जीअं पंहिंजे कंहिं भाउ कालर बि क्वेश्चन पुछियो त मुंहिंजो पंहिंजो ज़ाती जो ईमान आहे त तालीम सां तब्दीली अची सघे थी त इंडस एजुकेशन फाउंडेशन उन जो जेको बानी आहे या रूह रवा आहे अमीर दीन अबड़ो उनजो असुलु तालुक़ु हाला सां ऐं साईं हाणे लंडन में सेटल्ड आहे त उहो जेको आहे सो पंहिंजी बुनियादी तौर ते राइटर बि आहे ऐं सोशल एक्टिविस्ट आहे तालीम जे मैदान में इलाही सुठो कमु पियो करे हाला में ऐं मटियारी में हुननि इलाही स्कूल एडॉप्ट कया आहिनि ख़ासि तौर ते नियाणियुनि जी तालीम ते तवजो था ॾियनि ऐं उन्हनि उन तालीम जे सिलसिले में इहो बि कयो आहे त ट्रांसपोर्ट सर्विस प्रोवाइड था कनि त ॻोठनि मां वञी नंढड़ियूं ॿारड़ियूं जीअं स्कूल में तालीम हासिलु करे सघनि नेपोलियन बोनापार्ट जेको दुनिया जो तमामु वॾो हिकिड़ो नालो रहियो आहे उनजो मशहूरु कोटेशन आहे त मूंखे सुठियूं माइरूं ॾियो त मां तव्हांखे सुठी क़ौम ॾियां गिव मी गुड मदर्स आई गिव यू गुड नेशन असां सां वॾे में वॾी बदकिस्मती इहा आहे त जेकॾहिं घर में को ॿारु आहे त उन में बि असां डिस्क्रिमिनेट था कयूं फ़र्क़ु था रखूं माना पुटु आहे त उनखे वधीक ऐं नियाणी वीचारी खे नथा तालीम ॾियो त मूंखे हुनजो इहो इलाही कमु वणियो त पोइ मुंहिंजो जीअं पंहिंजो इहो बिलीफ हुयो त यार मूं सोचियो त तालीम सां जॾहिं तब्दीली अची सघे थी त पोइ उनखे मूं रिक्वेस्ट कई त हिन मुंहिंजे 10-11 ॾींहंनि जे विज़िट जे दौरान मूं शदादकोट शहर में लाड़काना रीजनल ऑफिस जो बुनियादु रखियो उनजी इनाग्रेशन कई उते सजाद हुसैन लांघा उहो असांजो रीजनल प्रोग्राम मैनेजर आहे त उन्हनि जो मक़सदु इहो आहे त उते जेके बंदि पियल स्कूल आहिनि उन्हनि खे खोलिजे उन्हनि खे एडॉप्ट कजे ऐं ॿारनि खे जेको आहे सो तालीम प्रोवाइड कजे त दुआ कयो तव्हां ऐं उते जेके दोस्त रहनि था उन्हनि सां उन्हनि जी मदद सां गॾिजी करे उतां जी तालीम खे बहितर करण जे लाइ हिकिड़ी नंढड़ी काविश आहे कोशिशि कबी ऐं जेको इंडस एजुकेशन फाउंडेशन हाणे सिर्फ़ु सिंध में रजिस्टर्ड आहे उनखां पोइ हाणे उहा यूके में ऐं मिडल ईस्ट ऐं अफ्रीका में बि उनजी जेको आहे सो असां कोशिशि में लॻा पिया आहियूं त उनखे रजिस्टर करायूं ऐं उनजी असां फस्ट टाइम हैदराबाद में जीअं तव्हां मेहरान स्टूडियो आहे तव्हांजो चैनल त असां उनजी हैदराबाद में गुलशन सजाद में ऑफिस खोली आहे उते हिकिड़ी यंग लेडी आहे असां हुनखे उतां जो ऑफिस मैनेजर करे रखियो आहे प्रोग्राम मैनेजर हैदराबाद जो त इहो हिकिड़ो क़दम आहे ऐं उन सां गॾोगॾु जीअं मां तव्हांखे चयो त तालीम जीअं त असां जिन मुल्कनि में रहूं था त इहा ज़िम्मेवारी आहे स्टेट जी मुल्क जी रियासत जी पर जीअं त हिते माण्हू मूंसां बहस कंदा आहिनि ऐं मां माज़रत सां तव्हांजे टीवी जे चैनल थ्रू चवंदुसि इहा ॻाल्हि ऐं इहो मुंहिंजो ओपिनियन आहे तव्हांजे चैनल जो न आहे त माण्हू मूंसां हुते बहस कंदा आहिनि दोस्त मूंसां जॾहिं इहो बहस कंदा आहिनि त मां उन्हनि खे इहो ज़रूरु चवंदो आहियां त भली तव्हांजियूं बि पंहिंजी तव्हांजी राय जे लाइ मूंखे एतिराम आहे त भई पाकिस्तान में एक्सट्रीमिज़म आहे पाकिस्तान में मज़हबी इंतिहा पसंदी आहे पर मुंहिंजो तमामु वॾो स्ट्रांग बिलीफ आहे त पाकिस्तान जो नंबर 1 इशू जेको आहे उहो करप्शन आहे उहा करप्शन जेकॾहिं ख़तमु थी वञे त असां वटि गवर्नमेंट वटि एॾी फंडिंग आहे जो उहे जेकॾहिं पंहिंजे इदारनि खे सही हलाइनि तालीमी इदारनि खे सही हलाइनि त इलाही वॾी लेवल ते तब्दीली अची सघे थी पर असां पंहिंजी लेवल ते पंहिंजी आहार जेतिरो करे सघूं था तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां इहो सुवालु पुछो त असां उहा इंडस एजुकेशन फाउंडेशन जो हाणे बुनियादु रखियो आहे सर हिकिड़ी कॉल वठी वठां जी हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो बिल्कुलु ठीकु ठाक शाज़िया इलाही ॾींहंनि खां पोइ फोन कई आहे हा बिल्कुलु लॻे पियो ॿ रोज़ा पिया रखो हा बिल्कुलु रखियासीं पे माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह रखियासीं रोज़ा कीअं पियो गुज़रे ईद कीअं गुज़री ऐं असांजो प्रोग्राम ॾिसो पिया कीअं पियो लॻे हा तमामु ज़बरदस्त प्रोग्राम पियो लॻे ईद तमामु घणी बिज़ी रही असांजी ॿ ॾींहं त ॾाढा बिज़ी रहिया ज़ाहिरी आहे महिमान आया विया पे त हुन में बिज़ी हुई ज़बरदस्त हा ऐं जेका ॾिसो महिमान त असां वटि अॼु बि मौजूदु आहिनि असां वटि हर रोज़ जेको असां ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि छा चवणु चाहींदो बिल्कुलु महिरान जे अंगर ते हमेशह महिमान ईंदा रहंदा आहिनि ऐं ज़बरदस्त
मतिलबु लॻंदो आहे असांखे ॾाढो सुठो लॻंदो आहे ईअं फील थींदो आहे असां वटि ई महिमान आया आहिनि ज़ाहिर चैनल ॾिसूं था त असां वटि ई लॻंदो आहे असांजे घर में महिमान आया आहिनि ॾाढो सुठो लॻंदो आहे असांखे हमेशह महिरान ते महिमान ॾिसी करे अॼु जो प्रोग्राम कीअं पियो लॻे हाँ तमामु बहितरीन तमामु ज़बरदस्त तव्हां बि इलाही सुठा पिया लॻो Thank मां you. पहिरीं दादे खे भली कार चवंदसि सिंध अचण ते ज़ाहिर ॿाहिरां आया आहिनि अदे जिन थैंक यू शाज़िया थैंक यू सो मच हाँ। को सवाल करणु चाहींदव अली मुमताज़ लांगा साहब खां हाँ सिर्फ़ु इहो मतिलबु सवाल त न आहे जस्ट हिकिड़ी ॻाल्हि आहे मतिलबु इहो चवणु चाहींदसि त हीअ अदे जिन ॾिसो ॿाहिरां मतिलबु अचनि था त कुझु मतिलबु असांजी पंहिंजी सिंध लाइ बि मतिलबु सोचनि ॿाहिरां मतिलबु पढ़ी करे ॿाहिरि कमु कनि था न त मतिलबु इहो मां इहो चवंदी आहियां त हिते असांजी सिंध लाइ कुझु कनि ॿाहिरां पढ़ी लिखी पंहिंजे लाइ अची कुझु कनि ॿाहिरि खे फ़ाइदो न ॾियनि इहो पंहिंजी सिंध खे ॾियनि खे फ़ाइदो ॾियनि मां बसि इहा ई गुज़ारिश कंदसि बाक़ी कोई सवाल न आहे कोई मतिलबु कुझु न आहे थैंक यू शाज़िया थैंक यू सो मच ॾाढो सुठो लॻो ऐं मूंखे उमेद आहे त तव्हां जेको हाणे पंहिंजी मसरूफ़ियात को हटकी असांखे प्रोग्राम में ज़रूरु कॉल कंदो जी सर सर पंहिंजे माण्हुनि लाइ शाज़िया चई वेंदा ज़बरदस्त भेण तव्हांजी वॾी महिरबानी भली कार करण जी ऐं वाकई तव्हां चयो ॼण दिली तौर ते असां तव्हां वटि आयासीं विज़िट कयोसीं हाणे तव्हांजे सुवाल जे जवाबु ॾियण जे लाइ त मूं वटि इलाही शयूं आहिनि पर मां इहे लफ़्ज़ चवंदुसि त लतीफ़ साईं जो सहारो वठंदुसि त सॼण ऐं साणी कंहिं उणासीअ विसरे हेफ़ तनी कयो हो वतन जिन विसारियो इहा ई वतन जी मोहबत आहे ऐं उनजे करे ई इहो हिकिड़ी अटैचमेंट आहे त हिन दफ़े जेको मां आयो आहियां उन में इहो इंजस एजुकेशन फाउंडेशन जी ऑफिस हुजे या हितां खां ॿाहिरि रहण जी जे बावजूद बि उते तमामु सुठी लग्ज़री लाइफ हुजण जे बावजूद बि पंहिंजे सॼनि जे लाइ साणीअनि जे लाइ मोहबत आहे त तव्हां दुआऊं कयो तव्हांजी दुआउनि सां कोशिशि कबी त जेतिरो बि पंहिंजे वस आर हूंदो ख़िदमत कबी ऐं अॻिते हली तव्हांखे मां इहो ॿुधाईंदो हलंदुसि त मुंहिंजे हिन ट्रिप में मूं शदाद कोट शहर में हिकिड़ी चैरिटी हॉस्पिटल जो फाउंडेशन स्टोन रखियो आहे मुंहिंजी मरहूमा मदर जे नाले सां ऐं उनजी जो ड्रीम इहो आहे ख़्वाबु माण्हू मुंहिंजो इहो स्ट्रांगली बिलीव हूंदो आहे मां हिन दफ़े नौजवाननि बि जेकॾहिं ॿुधनि था मां पंहिंजे फैमिली मेंबर्स में बि जिन सां मिली आयो आहियां चवंदो आहियां त ख़्वाबु वॾा ॾिसो ऐं अलाह कंदो उन हिसाब सां थींदी त मूं हिकिड़ो ख़्वाबु ॾिठो आहे त उन इलाइक़े में सिहत जी का बि प्रॉपर सहूलियत मतिलबु आहिनि जेके बि आहिनि पर उहे न आहिनि जिन ते मुस्तहिक ऐं ग़रीब माण्हू वीचारनि खे फ्री इलाजु मुहैया थिए त उन सिलसिले में कोशिशि कबी तव्हां बि दुआऊं कयो त हिते रहंदड़ दोस्त ॿाहिरि रहंदड़ दोस्त उन्हनि सां गॾिजी उन्हनि जी मोहबत दुआउनि ऐं उन्हनि जे सहकार सां ऐं जेतिरो थी सघंदो पंहिंजे माण्हुनि जे लाइ कमु कबो महिरबानी तव्हांजी वॾी ज़बरदस्त हिकिड़ी ॿी बि कॉल हिकिड़ी ॿी कॉल वठंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम यार मक़सूद खां गुड मुतुल खां वजीरा सरंदी ॻाल्हायां अमांखे भले कार सुबुह महिरान प्रोग्राम में जी छा चवणु चाहींदा प्रोग्राम ॿुधो साईं हाणे महिमान ममताज़ साहब उन जी ॻाल्हियूं सुठियूं ॿुधूं वेठा ऐं बिल्कुलु तालीम जे हवाले सां इल्म जे हवाले सां जेको सिंध में तालीम आहे मां साईं खां हिकिड़ो सवालु कंदुमि जी जी ॿुधनि पिया जी 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 ॿुधनि पिया तव्हां सवाल कयो जी साईं मतलब अस्सलाम वालेकुम हा वालेकुम सलाम वॾी महिरबानी लख लाइक़ जी प्रोग्राम ॿुधो त बिल्कुलु ऐं मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो सवाल इहो आहे त ॾिसो न हाणे जीअं असां जिते बि वञूं था स्कूल जा दारा जेके आहिनि बंदि लॻा पिया आहिनि उन्हनि में माल ॿधा पिया आहिनि स्कूल बंदि लॻा पिया आहिनि सिंध में तालीम घटि आहे जिते 400 छोकिरो आहे उते हिकिड़ो टीचर आहे हिकिड़ो मास्टर आहे ऐं जिते टे टे चारि चारि उस्ताद हूंदा हुया ऐं उते हिकिड़ो टीचर 400 छोकिरे खे छा पढ़ाए हाणे छा पढ़ाए सघे हाणे इहो त तालीम हिकिड़ो इहो मथां ई आहे या त हिते असांजे वॾेरनि जो कमु आहे या सस जो आहे इन जे हवाले सां थोरो तस्करो कंदा तव्हांजी वॾी महिरबानी थी साईं सही वॾी वॾी महिरबानी तव्हांजो जेको आहे सवाल जो जेको जवाबु ज़रूरु वठंदासीं लेकिन ब्रेक खां पोइ ऐं इन प्रोग्राम सां तावन खे सुरहाइणु चाहे जेकॾहिं वरिष्ठनि खे जोड़े थी वठूं हिकिड़ो नंढड़ो सो ब्रेक ऐं कारे न वञिजो असां सां गॾु रहिजो